अस्सलाम वालेकुम, मां आहियां असलम हैदर। अॼु असीं शहीद जान मोहम्मद महर जे जनम ॾिहाड़े ते उन जा क़ातिल अॼु ॾींहं ताईं गिरफ़्तार न थी सघिया, उन जे खून सां इंसाफ़ न थी सघियो। अॼु इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर छो हिकु लिखारी हिकु कलम धणीअ जे खून सां एतिरी मज़ाक़ कई वई, उनखे इंसाफ़ न ॾिनो वियो। सॼी सिंध सरापा एहतजाज रही, सॼे मुल्क में एहतजाज थिया, पर क़ातिल जेके सखर खां 3 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते कचे में भॼी वञी पहुता हुआ, पर उहे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार छो न थी सघिया। इन मामले ते अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर उनजो सपोर्टर केरु आहे, केरु उन्हनि बासर धाड़ेलनि जो क़ातिलनि जो सपोर्टर आहे जो अॼु ॾींहं ताईं सॼी सिंध सरापा एहतजाज रही, पर उहे क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। जनम ॾिहाड़ो आहे, जनम ॾिहाड़े ते शहीद जान मोहम्मद महर जे सालगिरह जूं उन जे पोयरनि खे कहिड़ियूं मुबारकूं ॾिजनि, छो जो पोयर त अॼु बि इंतज़ार में आहिनि, साथी दोस्त असां सभु इंतज़ार में आहियूं त शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। अॼु खां 18 महीना अॻ में 14 अगस्त जी राति जान मोहम्मद महर पंहिंजे विच शहर ऑफिस खां पंहिंजे घर वञी रहियो। कुझु ई मुफ़ासिले ते विच चौक आहे जिथे गिरजाघर, शॉपिंग सेंटर, दुकान, पार्क, उते क़ातिल अचनि था ऐं गोलियूं हणी जान मोहम्मद महर खे क़तल करे था वञनि। उहो क़तल न फ़क़ति जान मोहम्मद महर जो क़तल हो, पर हिन समूरे उन समाज, मज़लूम समाज जो क़तल हो जंहिंजो जान मोहम्मद आवाज़ बणियल रहियो। उनखे आवाज़ खे बंदि कयो वियो ऐं क़तल कयो वियो। थियो ईअं त उहो क़तल करे उहे क़ातिल फौरी तौर ते कचे में हलिया था वञनि। कचो 3 किलोमीटर परे उते पहुचनि था ऐं उहो पाण खे कचे में धाड़ेल, गुंडो, दहशतगर्द पाण महफ़ूज़ पनाहगाह सम्झे थो। उनखे गारंटी आहे त हिते केरु हुनखे हथु नथो लाए सघे। ऐं वाक़ई बि असीं हिन भेरे तजुर्बो थियो आहे त वाक़ई जॾहिं हू धाड़ेल, उहो गुंडो उते क़तल करे पहुचे थो, सॼी मशीनरी, सॼी रियासत हिकु तरफ़ थी वई, पर उन्हनि क़ातिलनि जे मथां पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार न करे सघी। थियो ईअं त उन क़तल खां पोइ तव्हां सभिनी खे ख़बर आहे, सॼी सिंध सरापा एहतजाज रही, रैलियूं, मुज़ाहिरा, धरणा सभु थिया त क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। IG सिंध ग़ुलाम नबी मेमून साहब खां जॾहिं इहो मालूम कयो मूं त सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, क़ातिल गिरफ़्तार न पिया करे सघो तव्हां, मजबूरी कहिड़ी आहे, सबब कहिड़ा आहिनि, केरु उन्हनि जी सपोर्ट पियो करे जो तव्हां उन्हनि में हथु नथा विझी सघो। IG सिंध ग़ुलाम नबी मेमून मूंखे चयो त तव्हां मूंसां ताउन कयो, मुंहिंजी सपोर्ट कयो। मूं IG साहब खे चयो, IG साहब सॼी सिंध तव्हांजी सपोर्ट करे रही आहे, रैलियूं, मुज़ाहिरा, एहतजाज, धरणा, न फ़क़ति सिंध में, लाहौर, इस्लामाबाद, हिन मुल्क खां बि अॻियां वधिजे त अमेरिका ऐं लाहौर में बि, अमेरिका ऐं लंडन में बि, ऐं मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में बि एहतजाज थिया आहिनि, कलम धणनि एहतजाज कया आहिनि। हेॾी वॾी तव्हांखे सपोर्ट हासिलु आहे त क़ातिल तव्हां गिरफ़्तार कयो ऐं सॼी दुनिया मां किथां बि तव्हांखे अवामी प्रेशर न आहे त को तव्हां क़ातिल गिरफ़्तार न कयो। मूं IG साहब खे चयो त किथे बि को हिकु मुज़ाहिरो, हिकु माण्हू बि अहिड़ो न आहे सिंध में जेको चवे त क़ातिल गिरफ़्तार न कयो। इन खां वधीक तव्हांखे असीं कहिड़ी सपोर्ट करे सघूं था, कहिड़ो तावन करे सघूं था, तव्हां क़ातिल छो नथा गिरफ़्तार कयो। हिन वक़्त ताईं क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। उन वक़्तु जॾहिं IG खां इहो पुछाणो पियो कयो वियो, ॻाल्हायो पियो वियो त 1 साल गुज़री चुको हो क़तल खे। IG सिंध चयो मूंखे कुझु वक़्तु ॾियो, अञा मूंखे टाइम थो खपे। त IG साहब खां पुछियो वियो, मूं पुछियो त IG साहब केतिरो वक़्तु, 2 महीना, 4 महीना, 8 महीना, आख़िर को त तव्हां वक़्तु ॾियो त क़ातिल गिरफ़्तार थींदा। क़ातिल तव्हां गिरफ़्तार न पिया करे सघो, क़ातिल कचे में वेठा आहिनि। IG सिंध जंहिं ते चयो त अञा मूंखे वक़्तु थो घुरिजे ऐं तव्हां मुंहिंजी सपोर्ट कयो, तावन कयो। मुंहिंजो तावन त आख़िर इहो ई वञी इते वञी बचंदो त भला छा असीं कलम धणी कचे में वञूं ऐं हथियार खणी ऐं असीं धाड़ेलनि सां मुक़ाबिलो कयूं। पुलिस कमु त पुलिस जो आहे न, धाड़ेलनि सां मुक़ाबिलो करणु ऐं गिरफ़्तारियूं करणु। बहरहाल IG सिंध पंहिंजे नाकामीअ जो इज़हार कयो। अॼु जॾहिं असीं ॻाल्हाए रहिया आहियूं, 18 महीना शहीद जान मोहम्मद महर जे क़तल खे गुज़री चुका आहिनि, 570 ॾिहाड़ा गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं जिन विच शहर सखर में जान मोहम्मद खे गोलियूं हयूं, उन विच शहर जे भरिसां बिल्कुलु गॾोगॾु
मेयर जी ऑफिस आहे, मेयर हाउस, SSP हाउस, समूरा मुख्य ऑफिसूं आहिनि विच शहर मां। सो बि 14 अगस्त जी राति जॾहिं अञा वधीक सिक्योरिटी हूंदी आहे, उहे क़ातिल अचनि था ऐं क़तल करे उहे हलिया था वञनि। मुतालबो थींदो रहियो हिन सिंध में, इस्लामाबाद में, ॿाहिरी दुनिया में, त क़ातिल शेरू महर, नसीर महर, क़ुर्बान, रोशन, मीर मोहम्मद, गुलज़ार, इन्हनि क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। पर अफ़सोस असां चवणो थो पए, तव्हांखे अफ़सोस सां ॿुधाइणो थो पए, हिन मुल्क जो निज़ाम, कानून ऐं रिट उन्हनि धाड़ेलनि आॾो केतिरी कमज़ोर आहे जो उन्हनि मां हिकु बि जवाबदार अॼु ॾींहं ते पुलिस गिरफ़्तार न करे सघी। मुख़्तलिफ़ ख़बरूं ॾींदा रहिया त सहूलियतकार गिरफ़्तार थिया, हीअं थियो हूअं थियो, पर ज़मीनी हक़ीक़त इहा आहे त हींअर ताईं बि क़ातिल गिरफ़्तार न थियो। हाणे उन निज़ाम ते, उन अदल ते ऐं उन कानून ते हेॾा वॾा सुवाल उथनि था त जॾहिं हिकु क़ातिल आहिनि जेके विच शहर में सखर में क़तल करे उहे कचे में हलिया था वञनि, कचे में वेठा आहिनि। IG सिंध चवंदो रहियो त पाणी कचे में मौजूदु आहे। IG साहब सां अॼु असां अगरि शहीद जान मोहम्मद महर जे सालगिरह ॾिहाड़े बि अॼु असीं इहो मुतालबो कयूं था त फौरी तौर ते क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। IG सिंध सां मुखातिब थींदे मां चवां थो, IG साहब तव्हां सां मुखातिब आहियूं त तव्हां चयो मूंसां ताउन कयो, असीं सभिनी ताउन कयो, तव्हांजी सपोर्ट बि कई, इख़लाक़ी सपोर्ट, तव्हांजी अवामी सपोर्ट, सोशली, अदीबनि, दानिश्वरनि, सियासी जमायतुनि, हुकुमरान जमायत बि चयो त क़ातिल गिरफ़्तार कयो। CM सिंध उते पहुतो, बिलावल भुट्टो जान मोहम्मद जे घर पहुतो, सभु उते सभु सरापा एहतिजाज रहिया, मज़हबी तंज़ीमूं, सियासी, सहाफ़ी, लिखारी, हेॾी वरी तव्हांजी सपोर्ट कई ऐं उन बावजूद बि तव्हां नाकाम विया आहियो। नाकामीअ जो आख़िर सबबु कहिड़ो आहे? हिन अवामी प्लेटफॉर्म जे ज़रिए अॼु वरी तव्हां खां वरी पुछाणो कंदासीं, ज़रूरु उन जो जवाबु वठंदासीं त आख़िर रुकावट केरु आहे, केरु तव्हांखे रोके रहियो आहे त जान मोहम्मद महर जा क़ातिल तव्हां गिरफ़्तार न कयो। कचो केतिरो परे आहे? तव्हां दावाऊं कंदा रहिया आहियो त कचे में पाणी आहे, ऑपरेशन पाणी लहे त ऑपरेशन कयूं था, उहो पाणी बि लही वियो, वरी ॿियो वरी सुक थी वई, तव्हां ऑपरेशन न कयो, वरी पाणी अची वियो, वरी उहो लही वियो, वरी सुकाण थी वई आहे, तव्हां वरी बि ऑपरेशन न पिया कयो। इहो बहानो बि हाणे कंहिं कम जो तव्हांजो न रहियो आहे। जदीद हथियारनि जी तव्हां ॻाल्हि कई त जदीद हथियार बि तव्हां वटि अची विया आहिनि। तव्हां चओ त असां ॿियनि जी सपोर्ट पिया वठूं, तव्हांखे सभु सपोर्ट मिली चुकी आहे। त IG साहब तव्हां खां पुछिजे थो त आख़िर छो हिकु लिखारीअ जो ॾोहो कहिड़ो, उहे क़ातिल आख़िर एतिरा बाअसर कीअं आहिनि? तव्हांखे त सॼी इंफॉर्मेशन आहे, केरु तव्हांखे रोकियो वेठो आहे, केरु तव्हांखे चई रहियो आहे? तव्हां अचो, तव्हां नाला खणो, असीं सभु तव्हांजा सपोर्टर हूंदासीं। हिते ॿाहिरी दुनिया में जेकी बि असांजी जेकी कम्यूनिटी आहे कलमधड़नि जी, सहाफ़ियुनि जी, उहो तव्हांजी सभु सपोर्ट कंदा। तव्हां उनजो नाला खणो त तव्हांखे केरु फ़ोन कंदो आहे, केरु तव्हांखे, को चक मां फ़ोन पियो करे, को सखर मां फ़ोन थो करे, को कराची मां फ़ोन थो करे, केरु उहो सपोर्टर आहे जेको तव्हांखे रोके थो त क़ातिल शेरू महर खे गिरफ़्तार न करिणो? छा तव्हां इन इंतज़ार में आहियो IG साहब त शहीद अजमल सावंत वांगुरु हिन जी राजूणीअ जे तव्हां इंतज़ार में आहियो? त अॼु असीं तव्हांखे अॼु वरी बि वाज़े था कयूं त असीं कलमधड़ी, असीं सहाफ़ी कंहिं बि क़िस्म जे राजूणीअ जे हक़ में न आहियूं। क़ातिलनि हिकु सहाफ़ीअ खे बेगुनाह क़तल कयो आहे, हिकु कलमधड़ीअ खे, हिकु प्रोफेशनल सहाफ़ीअ खे बेगुनाह क़तल कयो आहे। उन क़तल जी उन जी जेकी उनखे सज़ा ॾिनी वई आहे क़तल करे, उनजो कंहिंजो उनजो को बि ॾोह न हो, फ़क़ति उनजो ॾोह इहो हो त हू अवाम जो आवाज़ु हो। उहो अवाम जो आवाज़ु आख़िर दॿाइण जी ज़रूरत कंहिंखे पई? इन्वेस्टिगेशन थी, तव्हां कमेटियूं ठाहियूं, उनजी रिपोर्ट असांजे साम्हूं कई वञनि त आख़िर जान मोहम्मद महर जो जेको आवाज़ु हो उहो दॿाइण जी ज़रूरत हुई कंहिंखे? कंहिं जान मोहम्मद महर जो आवाज़ु दॿाइण पिए चाहियो? केरु क़ातिलनि जो सपोर्ट करे रहियो आहे? हिन वक़्त ताईं क़ातिल आख़िर गिरफ़्तार छो न पिया थियनि? पुलिस चयो वियो, फ़ौजी ऑपरेशन चयो वियो, रेंजर्स गिरफ़्तारियूं कंदी, किथे बि हिन वक़्त ताईं के बि नतीजा न आहिनि। उहे ई धाड़ेल कचे में मौजूदु आहिनि,
सरकार न जान मोहम्मद महर जो क़त्ल तक उन्हनि कातिल आहिनि, पर उहे सरकार जी रिट चैलेंज कयूं वेठा आहिनि, इदारनि जी रिट आहे, रियासत जी रिट चैलेंज कयूं वेठा आहिनि त असांखे केर बि कुझु नथो करे सघे। ऐं वाक़ई बि उन्हनि खे केर बि हिन वक़्त ताईं कुझु न करे सघियो आहे। उहे कातिल सरियाम बीठा आहिनि ऐं केर बि उन्हनि ताईं पहुचे न पियो, ऐं उहे उते वेही वीडियो बि जारी कनि था, उतां वेही ॻाल्हाइनि बि था त असां हशर इहो आहे त उतां इंटरनेट यूज़ कनि था, केरु उन्हनि खे खाधो पीतो पुॼाए थो, इंटरनेट जो केरु उन्हनि खे बैलेंस ॾिए थो, केरु पैकेजिस कराए ॾिए थो। उहे सभु शयूं इन्वेस्टिगेशन जी रिपोर्ट्स, SSP जी रिपोर्ट्स, जेके कमिटीज़ ठहियूं उन जी रिपोर्ट्स आहिनि, सभु अवाम आॾो पधरियूं कयूं वञनि। ख़बर पए त आख़िर हिन क़त्ल जे पुठियां कहिड़ा माण्हू आहे, हिन वक़्त ताईं कातिलनि जी सपोर्ट केरु करे रहियो आहे, वाज़े थिए त ख़बर पए त आख़िर एतिरो वॾो ज़ुल्म छो थियो आहे। हिकु लिखारीअ सां, हिकु कलम धणीअ सां, सहाफ़ीअ सां हुन जा ॿचा अॼु बि उन इंतज़ार में आहिनि त कातिलनि खे केतिरे किरदार ते पहुचाइनि। सो अॼोके ॾींहं ते बि IG साहिबु तव्हां खां, CM सिंध तव्हां खां, वज़ीर आज़म साहिबु तव्हां खां, समूरनि वस वारनि खां, समूरा जेके इदारा आहिनि उन्हनि खां असीं अॼु बि मुतालबो था कयूं त कातिल गिरफ़्तार कया वञनि। कातिल केतिरा बासर आहिनि उनखे गिरफ़्तार करे साम्हूं आंदो वञे, कोर्टनि में पेश कयो वञे, उन्हनि खे फाई जे फंदनि ताईं लटकायो वञे। हिकु बेगुनाह मासूम हिकु कलम धणीअ खे क़त्ल कयो वियो आहे। अगरि ईअं उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे त उहे हिकु मिसाल क़ाइमु थींदो हिते त को बि उन दहशतगर्द ऐं धाड़ेल जी हिकु वॾी सपोर्ट थींदी तव्हांजे तरफ़ां, त हुननि खे अञा बि तव्हां वधीक ताक़तवर बणाईंदव त हू चवंदा त कंहिंजो बि क़त्ल करे तव्हां कचे हलिया वञो ऐं तव्हांखे केर बि कुझु न करे सघंदो। त इन मिसाल खे ख़तमु कयो सॼी दुनिया में। धाड़ेल राज सिंध में लाक़ानूनियत, बदअमनी, कीअं धाड़ेल माण्हू अगवा कनि था, औरतूं, ॿारड़ा, नौजवान कीअं अगवा कनि था, तशदुद ज़्यादतियूं कीअं थियनि थियूं, सॼी दुनिया असांजे मथां खिली रही आहे। इन जे करे ऑपरेशन कयो वञे, वॾो ऑपरेशन कयो वञे। शहीद जान मोहम्मद महर जी सालगिरह ॾियारे मुतालबो थो कजे हिकु वॾो ऑपरेशन कयो वञे, फ़ौजी ऑपरेशन कयो वञे, पुलिस तमामु वॾो हिन में किरदारु अदा करे, सिंध हुकूमत पंहिंजो किरदारु अदा करे, धाड़ेल राज जो ख़ात्मो आणे। जेको धाड़ेल हिकु इंडस्ट्री थी वियो आहे, कारोबार थी वियो आहे, माण्हू अगवा कनि था, पैसा वठनि था, भुंग वठनि था, माण्हू छॾनि था, जेको पैसा नथो ॾियनि उनखे क़त्ल कनि था। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल बि उन्हनि ई धाड़ेलनि वटि मौजूदु आहिनि, उन्हनि जी पनाहगाह में आहिनि। उन जूं महफ़ूज़ पनाहगाहियूं ख़तमु कई वञनि। सॼी दुनिया आङुरियूं खणी रही आहे, उहा आङुरियूं इन जे लाइ खणी रहिया आहिनि त तव्हां पंहिंजो किरदारु अदा नथा कयो। सो IG साहिबु अॼु बि तव्हां किरदारु अदा कयो, कातिल गिरफ़्तार कयो, फौरी तौर ते कातिल गिरफ़्तार कयो ऐं कातिलनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो। महिरबानी।